दारी मातमदारी मजलिस जेतरी मौला जी मुसीबत बयान कई वञे थी इन तमाम ज़िक्र अज़कार जो सवाब तमाम मोमिनी असांजे आबा व अजदाद मरहूमीन जिन दोस्तन जे तरफ़ का इंतज़ाम एहतमाम है अल्लाह तबारक व तआला उन मोमिनी जे तमाम मरहूमीन जे रूहन के बख्श तमाम असांजे आबा व अजदाद तमाम मोमिन मरहूमीन के मौला आका हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी शफ़ाअत नसीब फरमाए। तमाम मोमिन के असां के मौला आका इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे हकीकी अज़ादारन मुहिबन मोमिनीन ऐं शियन पैरोकारन में शुमार। तमाम दुआओं के कबूल के वास्ते सलावत बर मोहम्मद व आले। करबला को करबला के शहनशाह पर नाज है। तवज्जो है मुझा दोस्तों आज़ादारो चंद मिनटन जी ड्यूटी ऐं हाज़िरी अजो को ॾींहुं मातमदारी जो ॾींहुं आहे अज़ा जो ॾींहुं आहे गिरो ऐं आहो बुका जो ॾींहुं आहे। मुंहिंजो मौज़ू अजो को ॾींहुं ख़ासि मौला आका हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जैसे थे आका हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी फ़ज़ीलत ऐं अज़मत सम्झ में न ईंदी तेसी थे अखियुनि मां ॻोढ़ा नहीं थो। जेतरो शर्फ ऐं इज़्ज़त आका हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम के आहे जैसे तो वह शर्फ ऐं इज़्ज़त ऐं अज़मत आका हुसैन जे ज़हन में समाए जी न ईंदी मार्फत न ईंदी तेसी ते अखियुनि मां ॻोढ़ा नहीं। छो जो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे कंहिं शरीफ़ जो लुटिजी वञे। करबला को करबला के शहनशाह पर नाज है, इस नवासे पर मुस्तफ़ा को नाज है। इस नवासे पर मुस्तफ़ा को नाज है। यूं तो लाखों सजदे किए मखलूक ने, यूं तो लाखों सजदे किए मखलूक ने, हुसैन ने वो सजदा किया जिस सजदे पे खुदा को नाज है। अरे तुझा सजदा बाकी है मौला आका हुसैन जो उन अजीम सजदे के सदके में हुसैन ने जिक्र खुदा को आला बना दिया। आका हुसैन जी मेहनत शहादत है जो अल्लाह जो जिक्र बाकी है। खुदा जो मस्जिदों आबाद हैं तुझे दिल में ईमान है, तुझे दिल में अल्लाह की वहदानियत है। हुसैन जो सदको हुसैन ने जिक्र खुदा को आला बना दिया, बेनाम थी करबला मौला बना दिया। करबला जी तारीख पढ़ी ॾिस करबला एक वीराने जो नालो हुयो। करबला एक रेगिस्तान जो नालो हुयो। अज करबला हुआ करबला मौला करबला है। इन करबला के वसंदो बनायो जनाब ज़हरा जे लाल हुसैन पंजो सजो घर कुर्बान करे इन करबला के आबाद कयाई। हुसैन ने जिक्र खुदा को आला बना दिया, बेनाम थी करबला मौला बना दिया। सोच कितना पाकीज़ा था खून हुसैन जिस खाक पे गिरा खाके शिफा बना दिया। इन खाक में शिफा है तो आका हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम के सदके में। आज़ादारान इमाम मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही दर हो दरा, इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही घर वो घर आ। जह दरता जह घर मझा कोई सवाली खाली वापस ना ही। मुअर्ज़ कयो जैसे ते आका हुसैन जी अज़मत समझ में न ईंदी, जैसे ते आका हुसैन जी मार्फत तुझे दिल में पैदा न थींदी तैसे ते हुसैन जो गम समझ में नहीं। अॼु तूं फर्श ते वेठो आहीं, दुनिया वारा तख्त ते वेठा आहिनि, छो इन जे करे जो तो वटि मार्फत हुसैन आहे, वो हुसैन खां परे आहे। जिन्हें जो हुसैन सां ताल्लुक़ आहे वो हुसैन जे गम में मशगूल आहिनि, जिन्हें जो हुसैन सां वास्तो आहे वो हुसैन जे गम में शरीक आहिनि। मौला हुसैन जो दर हो दर आहे, मौला हुसैन जो घर हो घर आहे। जह दरता जह घर मझा कोई भी एक सवाली खाली वापस न वयो।
मौला जो घर हो घर आहे आम बंदा त पंहिंजी जाइ ते पर अंबियाउनि भी दुआऊं घुरियूं आहिनि आका हुसैन जो सदको ॾेई करे आका हुसैन जे वास्ते सां नबियनि जूं दुआऊं न क़बूल थियूं आहिनि अबुल बशर आदम जनाब आदम जी तौबह क़बूल थी आहे हुसैन जे सदके में फतलका आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि जॾहिं आदम हुसैन जो वास्तो अल्लाह खे ॾिनो तॾहिं तौबह क़बूल ऐं दुनिया वारनि तव्हां हुसैन खे सम्झो छा आहे ही करबला फ़क़त ॿिनि शहज़ादनि जी जंग न ही वॾी हे हुसैन जी मज़लूमियत आहे अल्लाह जे बका जे लाइ ही जंग आहे अल्लाह जी तौहीद जे बका जे लाइ आका हुसैन सॼो साथ क़ुर्बान कयो अबुल बशर आदम जनाब आदम जी तौबह क़बूल थी हुसैन जे सदके जनाब नूह नबी जी कश्ती खे नजात मिली हुसैन जे सदके जनाब इब्राहिम जी बाह गुलजार थी मौला आका हुसैन जे सदके जनाब यूनुस नबी मच्छीअ जे पेट में जा सलामत वापस मोटियो जनाब आका हुसैन जे सदके मां कने ईअं छो न चवां फितरुस फरिश्तो जॾहिं हुसैन जे पीघे सां मस थिए थो शफ़ा मिले थी हुसैन जे सदके हुर केतिरो गुनहगार आहे हुसैन जे दर ते आयो हुसैन जे कदमनि ते आयो हुसैन नजात ॾिनी हुसैन जे सदके में मां चवां हुसैन जो दर उहो दर आहे हुसैन जो घर उहो घर आहे हुसैन खे पाण सां मखसूस न कर आका हुसैन मखलूक फरिश्ते खे आसमानी फरिश्ते खे शफ़ा ॾेई करे ॿुधायो त हुसैन फ़क़त आसमानी मखलूक सां मखसूस न आहे आका हुसैन हुर खे शफ़ा ॾेई करे मौला ॿुधायो त हुसैन फ़क़त ज़मीनी मखलूक जो इमाम न आहे हुसैन मखलूक उन जो इमाम आहे चाहे फर्शी फरिश्तो अचे चाहे अर्शी फरिश्तो अचे उनखे बि हुसैन शफ़ा ॾींदो आहे केॾो गुनहगार हुर अची वञे तॾहिं बि हुसैन शफ़ात आहे आज़ादारान इमाम मौला आका हुसैन फ़क़त अर्शी मखलूक जो इमाम न आहे फ़क़त फर्शी मखलूक जो इमाम न आहे मौला जन वटि जेको भी आयो चाहे फरिश्तो आहे अची वञी मौला शफ़ा अता करे केॾो बि गुनहगार हुर जहिड़ो बंदो अची वञे मौला ग़लतियूं माफ़ करे नजात ॾेई छॾे करबला नालो आहे इज़्ज़त हया जो करबला नालो आहे मर्दनि जे लाइ सजदे जी बका जो औरतुनि जे लाइ सबक आहे पर्दे जो ऐं मुसलमान तो करबला के समझो ही ना है करबला दरस नजात आहे इंसानियत जे लाइ करबला में एक तरफ पानी आहे करबला में एक तरफ प्यास आहे जेके पानी पीअंदा रहिया से मरी विया ऐं जेकी प्यासा रहिया उहे ज़िंदा आहिनि ऐं क़यामत ताईं उहे ज़िंदा रहिया करबला तुंहिंजे हया जो नालो आहे करबला तोखे ज़िंदगी अता कई आहे करबला के समझी ॾिस अॼु तूं हिन फर्श ते वेठो आहीं पंहिंजा अकाइद पेश करे रहियो आहीं इहो करबलाई जो ई त नतीजो आहे करबला जो त सिलो आहे आका हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन क़ुर्बानी जो नतीजो आहे जो तूं अॼु सलामती बाक़ी आहे हाँ दोस्तों आज़ादारो मुसलमानो 10 मुहर्रमुल हराम क़यामत जे ॾींहं खां घटि ॾींहुं न तुंहिंजी आज़ादारीअ जा चंद उसूल हुजण खपनि तुंहिंजे शिया हुजण जा चंद उसूल हुजण खपनि तुंहिंजे मोमिन हुजण जे लाइ को मयार हुजण खपे उलमा किराम जन फरमाइनि था माह मुहर्रम महीनो आहे एहतराम वारो
मुहतरम महीनो आहे, इज्जत वारो महीनो आहे। इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइन था माह मुहर्रम उहो महीनो आहे जह महीने में दौरे जाहिलियत में बेहतराम, दौरे जाहिलियत में यानी इस्लाम का पहरी भी ये महीनो मोहतरम हुयो। इनमें जंगो किताल जहाद करण मनो अल्लाह तबारक व तआला करार। मौला जब फरमाया था मगर ताजुब ना है उन मुसलमानन ते उन रसूल जे कलमे पढ़ण वारन ते जह महीने जो एहतराम अल्लाह दौरे जाहिलियत में भी रखियो हुयो, उन महीने में मुसलमान नवासे रसूल की शहीद। आज़ादार तू हकीकी आज़ादार तॾहिं आहीं जॾहिं मक़सद हुसैन के बर्पा करी, मक़सद हुसैन के उजागर करी। उलमा इकराम जन फरमाइन था तो मोमिन जे लाइ आई मोमिन जॾहिं भी मजलिस अज़ा में अची त ॿ कम करे ईंदो कर। हिकु रुमाल खणी ईंदो कर, तस्बीह हथ में हुजे, ख़ाक शफ़ा खीसे में हुजे। तस्बीह ऐं ख़ाक शफ़ा इहा मोमिन जी निशानी आहे, हर वक्त उन सां गॾु हुजणु खपे। छो इन जे करे जो उलमा इकराम जन फरमाइनि था जॾहिं इहे शयूं तो सां गॾु हूंदियूं, जिथे भी वक्त नमाज अची वञे फौरन नमाज खे अदा कर। छो जो करबला नमाज जो नालो आहे, करबला सजदे जो नालो आहे। तुझो ही रोइण बाद में आहे, तुझी आज़ादारी बाद में आहे, तुझी मातमदारी बाद में आहे, पहिरीं सजदो आहे, पहिरीं नमाज आहे। तुझे मोमिन हुजण जी निशानी इहा आहे कि जॾहिं भी तूं अची हर वक्त हर दम तुझे खीसे में तस्बीह ऐं सजदेगाह हुजणु खपे ऐं हिकु रुमाल तुझे खीसे में हुजे, ताकि जिथे भी मजलिस हुसैन थे न उन मज़लूम करबला जी आहो बुका ऐं मज़लूम करबला जी मुसीबत में निकतल ॻोढ़ा तो उन रुमाल में गॾु कंदो। आज़ादारान इमाम तू खुश नसीब नहीं जो जेके तुझे अखियुनि मझां ॻोढ़ा निकिरनि था न ये ज़मीन ताईं नथा पहुचनि, तुझे इन ज़मीन ताईं पहुचण खां पहिरीं जनाबे सैयदा ज़हरा सलवातुल्लाह अलैहा अॻियां रुमाल पेश, बीबी पाक रुमाल अॻियां पेश करे उन रुमाल में तुझे ॻोढ़नि खे गॾु करे थी। ऐं बीबी तूं जो हिन आज़ादार जा इहे ॻोढ़ा गॾु करे थी, ये छा कंदीअ? बीबी फरमाए थी मां हिन आज़ादार जे हिन ॻोढ़नि सां पंहिंजे हुसैन जे ज़ख़्मनि जो इलाज। आज़ादारान इमाम वॾी मज़लूम आहे जनाब सैयदा ज़हरा, वॾो मज़लूम आहे जनाब सैयदा ज़हरा जो फर्ज़ंद आका हुसैन। मुहर्रमुल हराम को क़यामत जे ॾींहं खां घटि ॾींहं न आहे। आज़ादारान इमाम हिन ॾींहं में मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी छा कैफ़ियत। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था जॾहिं मुहर्रम जो चंड चढ़ंदो हुयो न मुंहिंजो बाबो जनाब मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम कारो लिबास पाईंदा, इमाम जे चेहरे ते मुस्कुराहट न हूंदी हुई, मौला जना मामूला हे छॾींदा हुआ। मदीने जा माण्हू चवनि था जॾहिं बि असां कॾहिं बि मुहर्रम जे चंड खे ॾिसण जे लाइ असां आसमान ॾांहुं न ॾिसंदा हुआसीं त मुहर्रम जो चंड बीठो आहे या न, बल्कि जॾहिं बि इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर मां रोइण आया हो बुका जा आवाज़ बुलंद थींदा असां सम्झी वेंदासीं मुहर्रम जो चंड न हूंदो। आज़ादारान इमाम हिकिड़ो सहाबिया इमाम जी बारगाह में पेश थियो, ॾिसे थो इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ारो क़तार रोई रहिया आहिनि, मौला जा आंसू वही करे रीश मुबारक मज़ा हेठि हली रहिया आहिनि ऐं मौला जन जी एतिरी कैफ़ियत आहे जो हिजकी जे मथां का हिजकी आहे। मौला ॻाल्हाइण चाहिनि था मगर नथा ॻाल्हाए सघनि। सहाबी अर्ज़ करे चवे थो मौला छा ॻाल्हि का एतिरी मुसीबत आहे जो मौला तव्हां एतिरो रोई रहिया आहियो। मौला
इमाम जाफर सादिक ॾिसी करे फरमाइनि था ऐं फलाना तोखे ख़बर न आहे अॼो को कहिड़ो ॾींहुं आहे मौला अॼु छाजो ॾींहुं आहे मौला सादिक फरमाइनि था अॼो को ॾींहुं मुंहिंजे दारे हुसैन जी शहादत अॼु ॾह मुहर्रमुल हराम जो ॾींहुं आहे अॼु उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं में ज़हरा जे लाल खे टिनि ॾींहंनि जो प्यासो टिनि ॾींहंनि जो बुखियो मज़लूम शहीद कयो वियो आज़ादारान इमाम जनाब मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी मज़लूमियत आज़ादारान इमाम जॾहिं तमाम यार अंसार जा में शहादत पी चुका या तनहा मौला का हुसैन बचियो न या सादात का अहले बैत मस्तूर का इजाजत वठी करे घोड़े ते सवार थी जियां जो खैमन खां निकरन था न रावी रिवायत करे तो टे अशखास अहिड़ा निकरन पिया अहले बैत जे खीमन मझा जियां ईअं महसूस थे पियो जहिड़ो कि अहले बैत जे खीमन मझा कोई जनाज़ो हिकिड़ो जवान जनाब अली अकबर जॾहिं तयार थी करे निकिरे पियो न खैमन मां अहिड़ी कैफ़ियत हुई अहल बैत जे मस्तूरात जी एतिरो आहो बुका एतिरो गिरियाउज़ारी हुयो जीअं कोई जवान लाश कंहिंजे घर मझां निकिरंदो आहे एतिरो आहो बुकाज़ारी हुई ऐं ॿियो जॾहिं जनाब अब्बास मोकिलाए करे हलनि पिया न एतिरो ख़याम में आहो बुकाज़ारी हुई जहिड़ो कि जीअं कोई जवान लाश घर मझां निकिरंदो हुजे ऐं टियों जॾहिं जनाब आका हुसैन मज़लूम करबला जॾहिं इजाज़त वठी करे निकिरनि था न ईअं पियो महसूस थिए जीअं कोई जवान लाश घर मझां निकिरे आज़ादारान इमाम या मज़लूम करबला मैदान में आयो अली मुर्तज़ा जे शेर खुदा जे फर्ज़ंद शेर उहा जंग ज़ुल्फ़कार सां अदा कई आहे जो लईन टिड़ विकिड़ थी विया मशरिक़ मग़रिब भॼण लॻा या अल्लाह तबारक व तआला जी नदा या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया ऐ हुसैन मुतमइन्ना नफ्स पंहिंजे रब जी तरफ़ वापसि मोटी आहे आज़ादारान इमाम मौला का हुसैन जी ज़ुल्फ़कार म्यान में रखणी हुई या मलऊनी जो तलवारूं ऐं नेज़ा ऐं तीर मौला का हुसैन जे जिस्म में पेवस्त थियण लॻा आज़ादारान इमाम हिकु रिवायत आइनी गवाह जनाब मौला मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको करबला जे इन वाक़े जो आइनी शाहिद आहे मौला का सवाल थियो मौला मज़लूम हुसैन के करबला में कीअं शहीद कयो वियो आका मौला मोहम्मद बाक़िर फरमाइनि था मुंहिंजे ॾाॾे हुसैन खे करबला में ईअं शहीद कयो वियो जीअं दौरे जाहिलियत में कोई जानवर कुर्बान कंदा हुआ मौला दौरे जाहिलियत में कीअं जानवर कुर्बान कंदा हुआ मौला जन फरमाइनि था ईअं कंदा हुआ जानवर के विच में बिहारींदा हुआ या चौधारी पान बीही करे ओ जंहिंजे हथ में जेको हथियार हूंदो हो कोई तीर हणंदो हो कोई तलवार हणंदो हो कोई नेज़ो हणंदो हो ओ जंहिंजे हथ में का शइ न हूंदी हुई पत्थर बि उन जा अला लानतुल्लाहि अलल क़ौमि ज़ालिमीन।